घिटीअ मां मज़ो थो अचे, असांखे मिटीअ मां मज़ो थो अचे, अव्हां जी घिटीअ मां मज़ो थो अचे। पयो आहे पिरीअ जो रहो कंध में, पयो आहे पिरीअ जो रहो कंध में, तॾहिं ख़ुदकशीअ मां मज़ो थो अचे। स्टेज ते वेठल मुक़ररु ॾांहुं वधण खां अॻु मां चाहींदुसि त असांजो हाल में वेठल आहे तमामु सुठो कहाणीकार आर्टिस्ट बि आहे मुमताज़ लोहार साहिब खे गुज़ारिश कयां थो त अचनि स्टेज ते तरुण सां कलाम पेश कनि। मुमताज़ सब खां पहिरियां त साईं रिज़वान साहब के इन ख़ूबसूरत तकरीब जूं ऐं संदसि किताब जे महूरत जूं मुबारकूं हुजनि। शेख अयाज़ जो ही एक ख़ूबसूरत ख़्याल आहे, रूह खे बल जियां वकोड़ियो थी, रूह खे बल जियां वकोड़ियो थी, जीअ जी उछात जोड़ियो थी, रूह खे बल जियां वकोड़ियो थी, जीअ जी उछात जोड़ियो थी, रूह खे बल जियां वकोड़ियो थी। हाय में हार बंसरी तुझी, हाय में हार बंसरी तुझी, के तेरा सद अज तोड़ो थी, के तेरा सद अज तोड़ो थी, जीअ जी उछात जोड़ियो थी, रूह खे बल जियां वकोड़ियो थी, चूड़ियूं चंद्र दियां तुझूं आहिनि, चूड़ियूं चंद्र दियां तुझूं आहिनि, बाह खे के तेरो मरोड़ियो थी, बाह खे के तेरो मरोड़ियो थी, जीअ जी उछात जोड़ियो थी, रूह खे बल जियां वकोड़ियो थी, प्यार खां कोन थो मुड़ी अज भी, प्यार खां कोन थो मुड़ी अज भी, के तेरो ऐ के तेरो ऐ अयाज़ लोड़ियो थी, के तेरो ऐ अयाज़ लोड़ियो थी, जीअ जी उछात जोड़ियो
रूह केवल जिया वकोड़ो